बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। ऐं माह रमज़ान जो पंहिंजे रमज़ान ट्रांसमिशन में तव्हांखे भली कार चवां थो। आउं आहियां तव्हांजो पंहिंजो सजाद स्वाग। प्रोग्राम जे आगाज़ में असां हमेशह पाण सां गॾु महिमान खणी ईंदा आहियूं। अॼु जेको असां वटि महिमान शख़्सियत आहे उनजी ज़बरदस्त क्रेडिबिलिटी आहे। कचहरी कंदासीं, हाल अहिवाल कंदासीं। रहमतुनि बरकतुनि फज़ीलतुनि जो महीनो आहे। हिन महीने में छा मसरूफ़ियत थिए थी, महिमान सां मुलाक़ात में ख़बर पवंदी। तमामु ज़बरदस्त एनर्जेटिक ऑफिसर आहिनि, ब्यूरोक्रेट आहिनि, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में रहिया आहिनि, पर अॼुकल्ह ज़बरदस्त डिपार्टमेंट में ज़बरदस्त डिपार्टमेंट में मुराद इंफॉर्मेशन डिपार्टमेंट, जेके चवंदा आहिनि त पुलिस खे सभु ख़बर आहे पर इंफॉर्मेशन खे बि सभु ख़बर आहे। कचहरी कंदासीं। अॼु असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि सेक्रेटरी इंफॉर्मेशन साईं अब्दुल रशीद सोलंकी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भली कार चवंदा महिरबानी भाईजान। कहिड़ो हाल आहे सोलंकी साहब? ठीकु आहे? तबियत ठीकु आहे? अल्लाह जो करम। तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? स्मार्टनेस जो राज़ रोज़ा आहिनि या महिनत घणी आहे? महिनत रोज़ा त ख़ैर हाणे शुरू थिया आहिनि, पर महिनत जो जेको अमल दख़ल आहे उहो घणो आहे। ज़बरदस्त माशाल्लाह। रमज़ान शरीफ़ में त हू स्केड्यूल्स चेंज थी था वञनि, तव्हांजा ऑफिशियली बि ईअं थींदा हूंदा? बिल्कुलु भाईजान, सॼो टाइमिंग डिस्टर्ब थी वञे न। उहो असांजा रूटीन में 9 खां 5, हाणे 10 खां 4, पर जेको तव्हां सहरी ते उथो था ऐं पोइ वरी निंड कयो था, वरी घड़ी खे ॾिसो था घणो टाइम थिए थो, त टोटल तव्हांजो जेको शेड्यूल आहे न उहो डिस्टर्ब थो थी वञे। पर वरी तव्हांजी त वरी जॉब व्हाट्सएप ते त 24 कलाक आहे, मां सम्झां थो। व्हाट्सएप त बंदि ई कोन था करे सघूं, व्हाट्सएप त बंदि ई कोन था करे सघूं न, छो त असांजो जेको जॉब जो नेचर आहे इंफॉर्मेशन, त इंफॉर्मेशन मीन्स के एवरी इंफॉर्मेशन शुड बी विद मी, तो सही था चओ। अच्छा, हूँ पर्सनल हिन ते अचूं त तव्हां ज़ाहिर रमज़ान शरीफ़ हिकिड़ी मसरूफ़ियतूं तव्हांजी हूअं त चेंज थींदी हूंदी न। पर्सनल लाइफ त थोरो घर वारा ऑफिस आहे, पर घर वारनि खे इफ़्तार पार्टीज़। भाईजान ॾिसो न, इफ़्तार पार्टी त ऑफिशियली बि थियनि थियूं, सोशली बि थियनि थियूं, पर घर वारनि जो ऐं ॿारनि जो पंहिंजो हिकिड़ो तमन्ना हिकिड़ी ख़्वाहिश आहे त बाबा अचो असां सां गॾु इफ़्तारी करियो, गॾिजी वियो। उनजो वरी मज़ो ई पंहिंजो आहे जॾहिं तव्हां पंहिंजी फैमिली सां गॾिजी वेहो था ऐं दस्तरख़ान ते वेही करे वरी रोज़े खुलण खां जेके लम्हा थियनि था उन वक़्तु वरी अलाह पाक ॾे दुआ करियो था, सभु गॾिजी करे दुआ करियो था, त उनजो पंहिंजो मज़ो ई हिकिड़ो पंहिंजो आहे। ऐं उहा घड़ी ई हिकिड़ी अहिड़ी घड़ी आहे जंहिंमें अलाह पाक तव्हांजूं जेके बि दुआऊं आहिनि उहे क़बूल करे थो। उहा हिकिड़ी घड़ी आहे जंहिंजो सॼो जेको रोज़ो आहे न उहो तव्हांजो उन घड़ीअ में समाइजे थो। पर सरकारी ऑफिसर ऑफिशियली इफ़्तार ऑफिशियली आहे ऐं सहरी जेका आहे सा उहा डोमेस्टिक घर वारनि सां ईअं थिए थो, ईअं थिए थो, ईअं थिए थो। सरकारी ऑफिशियली त इफ़्तारियूं अञा स्टार्ट बि कोन थियूं, पर घटि थियनि थियूं। दोस्तनि में सोशल गैदरिंग में थिए थो, फैमिलीज़ में थिए थो। पहिरियों रोज़ो यादि आहे सोलंकी साहब तव्हांखे? हा, पहिरियों रोज़ो बिल्कुलु मूंखे यादि आहे। इहा केतिरी पुराणी ॻाल्हि आहे? असांजो बेसिकली तव्हांखे ॿुधायां त असांजो घरानो बि थोरो मज़हबी आहे, त मूंखे यादि आहे कोई 5-6 सालनि जो होसि त पंहिंजे वालदेन खे ॾिसूं पिया त उहो राति जो उथनि पिया, वरी पचाइनि पिया, वरी सॼो सॼो ॾींहुं वरी खाइनि कोन पिया, त पुछूं बाबा हीअ छा आहे? चए बाबा हीअ रोज़ो चइबो आहे, हिनखे रोज़ो चइबो आहे, अलाह जी इहा पसंदीदा इबादत आहे ऐं हर मुस्लमान ते वॾे ते नंढे ते फ़र्ज़ु आहे। पोइ उन्हनि खां ॾिसी करे जीअं ॿार पंहिंजे वालदेन जूं आदतूं ॾिसी करे कंदो आहे, त उहो 5-6 सालनि जे एज में असां रोज़ो रखियोसीं। निभाए वियो पूरो रोज़ो या न निभायोसीं, न अल्हम्दुलिल्लाह निभायोसीं। ऐं उहो वरी वक़्तु बि मौसम बि सर्दी जी, त अहिड़ो कोई तकलीफ़ कोन थियो, छो त रमज़ान रोटेट करे कॾहिं सर्दी कॾहिं गर्मी, त अल्हम्दुलिल्लाह जी आहे। उन खां पोइ अलाह जो शुक्र आहे, मूंखे नथो लॻे त कॾहिं मूं पूरी ज़िंदगी में को रोज़ो जेको आहे न रखियो हुजेसि, न रखियो हुजेसि, चाहे सफ़र में हुजूं या उमिरि ते हुजूं या पाकिस्तान खां ॿाहिरि वेंदा आहियूं ऑफिशियल असाइनमेंट ते उते हुजूं, पर रोज़े खे करे फैमिली ब्रॉटअप में हिकिड़ो अची वई शइ त बसि बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उनजो असरु वरी हाणे ॿारनि ते बि पए थो, जेके नंढा नंढा ॿार आहिनि, जेको मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न, जॾहिं तव्हां गॾिजी वेही दुआ घुरो था अफ़्तारी में, त नंढा ॾिसनि था त हीअ छा आहे, कहिड़ो अमल आहे। पोइ उनखे चए ॿुधाइजे बाबा हीअ रोज़ो आहे, हाणे खारक खाओ, हाणे शरबत पीओ, हाणे हीअ करियो, त उन मां ॿार इंस्पायर थियनि था ऐं पोइ ॿार बि रोज़ा रखनि था। अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, इंफॉर्मेशन भला कीअं था ॾिसो? मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में रहियो, इंफॉर्मेशन थोरो ॿियनि डिपार्टमेंट्स खां चेंज आहे? असल में इंफॉर्मेशन डिपार्टमेंट इलाही हिकिड़े क़िस्म जो वाइब्रेंट क़िस्म जो डिपार्टमेंट आहे न,
ऐं इहो मुतहरिक आहे इहो जीअं तव्हां करे स्लोगन ॿुधो हूंदो न सिटी बैंक नेवर स्लीप तव्हां ॿुधो हूंदो सही सही या इवन कराची लाइ चवंदा हूंदा कराची नेवर न्यूयॉर्क स्लीप न्यूयॉर्क लाइ चवंदा न्यूयॉर्क नेवर स्लीप तो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट बिल्कुलु ईअं आहे 24 घंटा तव्हां ऑनलाइन आहियो तव्हांजो व्हाट्सअप खुलियल आहे तव्हांजा जेके बि सिस्टम ऑन आहिनि तव्हां कनेक्टेड आहियो बॉसिस सां सबऑर्डिनेट सां मीडिया सां जर्नलिस्ट सां छो त उन्हनि जा इशूज़ बि अचनि था का गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु ख़बर लॻे थी उनजो वरी असां रिबिटल वठूं था फीडबैक वठूं था कंसर्न सेक्रेटरीज़ खां डिपार्टमेंट खां वरी रिलीज़ करायूं था त तमामु घणी एक्टिविटीज़ रहे थी मतिलबु देयर इज़ नो पीस ऑफ माइंड ऐं मीडिया वारा थोरा सिधा माण्हू घटि हूंदा न मीडिया वारा भला बि आहिनि भला हा भला बि आहिनि या सभु भले न कुझु माण्हू ईअं आहिनि न ॾिसो डिपेंड करियो तव्हांजी शख़्सियत आहे न जेकॾहिं तव्हां कंहिंसां पॉज़िटिव हलो था रिस्पॉन्स तव्हांजो ठीकु आहे फैसिलिटेट कयो था अकोमोडेट कयो था तव्हांजो बिहेवियर जेकॾहिं ठीकु आहे न त हर तव्हां सां बि जेको माण्हू हूंदो उहो तव्हां सां ठीकु रहंदो बाक़ी नेचर आहे के बुग़्ज़ रखनि था के पॉज़िटिव आहिनि के नेगेटिव आहिनि के ग़लति ख़बरूं हलाइनि था के हलाइनि पर उहो त उन्हनि जो पंहिंजो ज़ाती कमु बि आहे मीडिया जो त कमु आहे त बुरायूं या सुठायूं अच्छायूं ज़ाहिर हाईलाइट कंदा न पर ओवरऑल ठीकु आहे मीडिया हाणे पॉज़िटिव आहे सोशल मीडिया खे बि कवर कयो पिया जी हा सोशल मीडिया खे बि कमु आहे पर उनजो अञा बाक़ाइदा असां वटि को लॉ कोन्हे असांजो अलॻि हिकिड़ो डायरेक्टोरेट आहे सोशल मीडिया खे जेको उनखे मॉनिटर करे थो असांजी हिकिड़ी मीडिया विंग बि आहे जंहिंमें तव्हांजा जेके टीवी चैनल्स आहिनि उन्हनि खे असां इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे सभिनी खे असां उन्हनि खे मॉनिटर कंदा आहियूं कहिड़ो टीवी चैनल छा पियो करे केतिरियूं ख़बरूं गवर्नमेंट जे अगेंस्ट थियूं अचनि केतिरियूं ख़बरूं गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु थियूं अचनि ऐं उन में अथेंटिसिटी केतिरी आहे न हक़ीक़त केतिरी आहे जेकॾहिं उन में का हक़ीक़त आहे त उन डिपार्टमेंट खे असांजो हिकिड़ो ग्रुप ठहियलु आहे व्हाट्सएप ग्रुप ठहियलु आहे इमीडिएटली उन सेक्रेटरी खे उहो क्लिप हली थी वञे वीडियो क्लिप हली थी वञे तव्हां हुनजो पंहिंजो इनपुट ॾियो पोइ हुनजा पंहिंजा व्यूज़ ॾियनि था त इहा हा या ठीकु आहे या ग़लति आहे या जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त हाणे असां इंक्वायरी इनिशिएट कई आहे या असां कुझु तदारुक कयो आहे या कयूं पिया पोइ असां उहो वरी हलाईंदा आहियूं टीवीअ ते त असां इंफॉर्मेशन डिपार्टमेंट मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट सां इन ऐं हेॾां मीडिया सां इन आहे राउंड द क्लॉक 24 आवर्स सोनी साहिबु अॼुकल्ह त तव्हां ॾिसो था पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मां आहे जिथे सहाफ़ियुनि ते बि ठीकु ठाक हिकिड़ो डंडो हसंदो आहे मुख़्तलिफ़ जहिड़ा थियनि था कवरेज थियनि थी सहाफ़ियुनि ते तशदुद थियनि था उन लाइ को डिपार्टमेंट वटि अहिड़ो आहे या बीमार थियनि था स्पेशली जी तमामु सुठो सुवालु तव्हांजे प्रोग्राम जे तवसे सां ॿुधाईंदो हलां त असां इंफॉर्मेशन डिपार्टमेंट न सिर्फ़ु इंफॉर्मेशन पई ॾिए आवाम खे सिंध जे माण्हुनि खे या पूरे पाकिस्तान जे माण्हुनि खे पर उन सां गॾोगॾु असां जूं जेके मुख़्तलिफ़ प्रेस क्लब्स आहिनि न जीअं कराची प्रेस क्लब आहे हैदराबाद लाड़काणो सखर या ॿियूं बि नंढियूं नंढियूं उन्हनि जी असां फाइनेंशियल असिस्टेंस ग्रांट ॾींदा आहियूं ताकी हू पंहिंजे बिल्डिंग खे बहितर कनि उते फर्नीचर वठी सघनि या उन्हनि जा जेके मेंबर्स हूंदा आहिनि उन्हनि खे जेके ख़ुदा न ख़ास्ता का बीमारी थिए थी फैमिली में त हुननि जी माली सहायता करे सघनि इन खां अलावा इंडिविजुअल जर्नलिस्ट खे जेकॾहिं का तकलीफ़ आहे को बीमार आहे त उन खे बि असां गवर्नमेंट ऑप्शन जे तरफ़ां फाइनेंशियल ग्रांट्स इंडिविजुअली बि ॾींदा आहियूं ऐं उहा कोई 4-5 करोड़ रुपया असांजे हेड ऑफ अकाउंट में हूंदी आहे जेके सिंध जे मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि खे जेन्युइन डिज़र्विंग जेके आहिनि जेके बाक़ाइदा जेके कंहिंखे को हार्ट जो प्रॉब्लम आहे किडनी जो प्रॉब्लम आहे उनजे ॿारनि सां को मसइलो आहे को फैमिली जो असांखे एप्लीकेशन ॾींदा आहिनि असां वटि हिकिड़ो मैकेनिज़म आहे कमेटी ठहियलु आहे उहा उनखे चेक कंदी आहे वेरीफाई कंदी आहे त इहो जेको इशू आहे उहो वाक़ई जेन्युइन आहे उन में वरी आहिनि बि सहाफ़ी दोस्त मेंबर आहिनि उहो बि जीअं रिकमेंड कंदा आहिनि पोइ असां उन्हनि खे चेक ॾींदा आहियूं ऐं ॿियो जेको तव्हां सुवालु कयो तशदुद ते सूबे सिंध वाहिद सूबो आहे जंहिंमें असां प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट बिल असेंबली में पेश कयोसीं मई 2021 में ऐं उन बिल में उनजो प्रियम्बल इहो आहे त सहाफ़ी ऐं सहाफ़त सां गॾु जेके बि तव्हांजा कैमरामैन आहिनि जेके बि अलाइट आहिनि उन्हनि सभिनीनि खे प्रोटेक्शन मुहैया कई वियो आहे ठीकु आहे त उनखे को तशदुद करे थो उनखे मैकेनिज़म आहे उनखे रोकियो वेंदो गवर्नमेंट ऐं कंसर्न इदारा उन जी प्रोटेक्शन कंदा ठीकु आहे तो याने सहाफ़ियुनि खे असां ईअं हिकिड़ी चओ त मुकमल हिकिड़ी ज़मानत ॾिनी आहे गवर्नमेंट ऑफ सिंध त उन ते को तशदुद कोन थींदो ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं थिए थो त गवर्नमेंट ऑफ सिंध जेका उन्हनि खे फुल सपोर्ट कंदी सही ज़बरदस्त सपोर्ट ते यादि आयो जीअं तव्हां असांजी सपोर्ट कंदा ऐं कंदा रहंदा आहियो ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿिया असां सां सपोर्टिंग आहिनि उन्हनि खे यादि कंदा हलूं जेके स्पॉन्सर आहिनि असांजा उन में मिल्क फील्ड्स वारा आहिनि टिपाल मेज़बान
टैंग, मिचल्स, शारजा कुकिंग ऑयल, सर्फ एक्सल, सरसब्स, फातिमा फर्टिलाइज़र वारनि जो सहकार आज, वाइटल टी वारा आहिनि, प्योर कुकिंग ऑयल, हर्बियॉन समर रस, ब्रिज पावर, मलका फूड्स, बहार अफ़ज़ा, रिवायत कुकिंग ऑयल, सुपर पावर, लेज़र साइट, SIUT, डायमंड सुप्रीम फोम, पिज़्ज़ा मैक्स ऐं एडोर। इहे उहे दोस्त आहिनि जिन जो सहकार आहे अॼु के प्रोग्राम सां। इन में सिंध गवर्नमेंट न आहे, इहो कीअं अचे साईं? सिंध गवर्नमेंट सेक्रेटरी त असां गॾु वेठो आहे। अच्छा सरगी साहब, एतिरियूं अख़बारूं, एतिरा चैनल्स, एतिरी तव्हां वटि प्रेशर थींदो हूंदो इश्तिहारनि जे हवाले सां, पोइ कीअं तव्हां बाइफर्केट कंदा हो अकॉर्डिंग टू असांजी जेका मीडिया लिस्ट आहे न उन जे डिस्पोज़ल ते कोई 389 न्यूज़ पेपर्स एनलिस्टेड आहिनि। माशाल्लाह। ठीकु आहे, उन में इंग्लिश बि आहिनि, उर्दू बि, सिंधी बि, पीरियाडिकल्स बि आहिनि, फोर्टनाइटली, वीकली बि। ऐं सिंध गवर्नमेंट माशाल्लाह इलाही सारो बिज़नेस पई करे, त उहे जेके NITs हूंदा आहिनि त पोइ असां कोशिशि कंदा आहियूं त सभिनी अख़बारनि खे थोरो थोरो डिस्ट्रीब्यूशन करे छॾियूं जीअं सभिनि जो रोज़गार बि थिए। पर मेजर जेको असांजो वेंदो आहे उहे लीडिंग जेके न्यूज़ पेपर्स उन्हनि खे वेंदो आहे, पर असां साॻे तौर ते जेके नंढियूं नंढियूं बि आहिनि उन्हनि खे बि असां उन्हनि खे अकोमोडेट कयूं था जीअं हुननि जो बि रोज़ी रोटी हले, बिज़नेस मिले उन्हनि खे। ज़ाहिर आहे मतिलबु जेके हिकिड़ो इश्तिहार अचे थो त 389 खे असां नथा ॾेई सघूं। असांजो हिकिड़ो इश्तिहार रुॻो 12 अख़बारनि खे वेंदो आहे एज़ पर असांजी एडवर्टाइज़मेंट पॉलिसी। 389 खे त पोइ सॼो महीनो जेको आहे पोइ असां उन्हनि खे रोटेट कंदा आहियूं, एडजस्ट कंदा आहियूं। अॼु जेकॾहिं की 8-10 अख़बारनि खे हिकिड़ो इश्तिहार वियो त वरी ॿियो वरी ॿियनि खे मोकिलींदासीं, वरी चयो इन्हनि खे जीअं सभु अकोमोडेट थियनि। इन खे असां चवंदा आहियूं इक्वल डिस्ट्रीब्यूशन, जुडिशियस डिस्ट्रीब्यूशन ऑफ द बिज़नेस टू द न्यूज़ पेपर्स। ज़बरदस्त। अच्छा एक्रीडेशन जो थोरो इशू थींदो आहे मीडिया जो प्लस में इन्हनि जो, त उनखे एक्रीडेशन कार्ड न मिलंदा आहिनि जंहिंमें उनखे डिस्काउंट में साफ़ रेलवे ते वञे या PIA में उनखे करे, त उहो ॾाढो कॉम्प्लिकेटेड आहे, उनखे कीअं ईज़ी करे सघिजे थो? न भजन कॉम्प्लिकेट त कोन्हे, असांजो हिकिड़ो फॉर्म आहे न, उहो फॉर्म में पूरी डेटा आहे। जीअं तव्हां नादरा जो कार्ड हिकिड़ो ईंदो आहे, फॉर्म आहे न, तव्हांजो नालो, हर साल तव्हांखे जो नालो, कहिड़े इदारे में कमु कयो था, तव्हांजी क्वालिफिकेशन छा आहे, उहो जॾहिं इदारो उनखे वेरीफाई करे थो त पोइ असांजी हिकिड़ी कमेटी ठहियलु आहे जेके साल जे एंड में डिसंबर में मीटिंग थींदी आहे ऐं उहे असां पोइ उन मीटिंग में बि मोस्टली असांजे ऑफिसरनि सां गॾोगॾु तव्हांजा सहाफ़ी जेके सीनियर सहाफ़ी आहिनि उहे उन कमेटी में मेंबर आहिनि, प्रेस क्लब जा प्रेसिडेंट उनजा मेंबर आहिनि, ताकी असर्टन थिए त भई वाक़ई सजाद सुहाग साहब जेको आहे उहो टाइम न्यूज़ जो आहे ऐं टाइम न्यूज़ जो जेको डायरेक्टर या मैनेजर एशआर आहे उन हुन ते ठपो लॻाए ओन कयो आहे त हा हीअ असांजो एम्प्लॉई आहे, पोइ असां हुनखे कार्ड ॾींदा आहियूं। छो तव्हां ॾिसंदा हूंदा अॼुकल्ह मीडिया में बि इलाही सारी इन करे ट्रांसपेरेंसी असांजो जेको मोटो आहे न, जेका प्रायोरिटी आहे उहा आहे त ट्रांसपेरेंसी हुजे ऐं एक्चुअल जेके सहाफ़ी दोस्त आहिनि उहे अॻिते अचनि। ठीकु आहे न, सहाफ़ियुनि जे लिबास में कुझु माण्हू अहिड़ा अची वञनि था जेके सरकारी नौकिरी बि करनि था, सहाफ़त बि करनि था ऐं पोइ ख़ुदि सहाफ़त जो हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो दाग़ थी था वञनि। पोइ कॾहिं कॾहिं त असां खे उन्हनि ते एक्शन खणणो पवंदो आहे, छाकाणि त जा डिपार्टमेंट जो कमु आहे न, जेकॾहिं को ग़लति माण्हू अची त हुनखे रोकण जी कोशिशि कंदा आहियूं। त इन करे हिन वक़्तु असांजे डिपार्टमेंट में तक़रीबन कोई 1290 जेके आहिनि से एक्रेडिटेशन कार्ड रजिस्टर्ड आहिनि जेके असां सहाफ़ियुनि खे ॾींदा आहियूं। हर साल कॾहिं घटिबा आहिनि कॾहिं वधिबा आहिनि, पर असां वटि हिकिड़ो मैकेनिज़म आहे हिकिड़ो चेकिंग जो, वेरिफिकेशन जो। अच्छा ॿियो तव्हां प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया खे सपोर्ट कयो था, इन हिसाब सां डिजिटल मीडिया ऐं सोशल मीडिया जे लाइ तव्हां वटि छा मतिलबु आहिनि की अहिड़ा अॻियां आइडियाज़? असां हींअर जेका असांजी एडवर्टाइज़मेंट पॉलिसी 2015 जी आहे न, उन में जेका असां कैंपेन हलायूं था, इलेक्ट्रॉनिक एंड मीडिया कैंपेन हलायूं था, उन में 85% जेको आहे सो डायरेक्ट बिज़नेस से वञे थो अख़बारात खे ऐं 15% जेका उहो एडवर्टाइज़िंग एजेंसीज़ खे वञे थो जेको उहो ठाहिनि था। इहो ॾाढो मुश्किल हो हिन ते इम्प्लीमेंट करे, पर हाणे सईद साहब ऐं असां जॾहिं डिपार्टमेंट में आया आहियूं त इहो स्ट्रिक्टली असां हिनखे इम्प्लीमेंट कयो आहे। हाणे इन सां इहो थिए थो जेकॾहिं टाइम वारनि जो जेकॾहिं को चेक आहे न, का कैंपेन तव्हां हलाई आहे त उहो असां तव्हांखे 85% जो जेको बिज़नेस थिए थो उहो तव्हांखे चेक असां डिपार्टमेंट ॾींदासीं। ठीकु आहे, ऐं 15% जेको चेक आहे उहो एडवर्टाइज़िंग एजेंसीज़ खे ईंदो। यानी कि हाणे उहो झेड़ो ख़तमु, डिले ख़तमु ऐं
चेक दॿाए छॾींदा हुआ एडवर्टाइज़िंग एजेंसी जा मालिक हर भरू कंहिंखे तंग या करण लाइ मिनट्स ते हिन ते एग्ज़ैक्टली negotiations कंदा, मतिलबु बिल्कुलु ईअं कंदा। हाणे उहो सिस्टम ख़तमु थी वियो आहे। इहो हिकिड़ो वॾी अचीवमेंट आहे जेका असां हाणे इंट्रोड्यूस कई आहे। इन सां इलाही सारा मसइला ख़तमु डिजिटल थी विया। मीडिया जे लाइ तव्हां वटि को कुझु डिजिटल मीडिया हाणे असांजी लास्ट ईयर 2021 में जेका 2015 जी पॉलिसी हुई न उनखे असां रिव्यू कयो आहे। अच्छा ठीकु, उन में असां डिजिटल मीडिया जो रोल विधो आहे। उन में रेडियो FM रेडियो जो उन में रेशो विधो आहे त जेको बिज़नेस वेंदो इलेक्ट्रॉनिक मीडिया जेका कैंपेन आहे न बाबा इहे बि हाणे नवां अची विया आहिनि, इदारा अची विया आहिनि, उन्हनि खे बि असांखे इनकरेज करिणो आहे। इंफॉर्मेशन डिपार्टमेंट मीन्स जेका गवर्नमेंट जी नेकनामी आहे, इनिशिएटिव्स आहिनि या जेके तव्हां डेवलपमेंट जा मेगा डेवलपमेंट प्रोजेक्ट्स कयो था, आवाम जी भलाई बहितरी जे लाइ जेके तव्हां उपाउ वठो था उहे कन्वे थियनि न। सही उहे कन्वे करण जा टूल्स पहिरियां हूंदो TV, रेडियो, अख़बार। हाणे हर माण्हू सोशल मीडिया जो दौर आहे, हर माण्हू खे मोबाइल WhatsApp हथ में आहे, त असां उन्हनि जो रेशो जेको आहे शेयर जेको आहे उन में सोशल मीडिया में वधायो आहे जीअं असांजी हर उहो नेक अमल भलाई वारो अमल आवाम जे हर माण्हू ते पहुचे। दिस इज़ द जॉब ऑफ इंफॉर्मेशन डिपार्टमेंट। चैलेंजिस छा आहिनि, छा था ॾिसो या फ्यूचर में छा प्लैनिंग्स आहिनि तव्हांजो? असांजो फ्यूचर प्लानिंग त हिकिड़ो त डिपार्टमेंट खे असां लेटेस्ट इक्विप कयूं पिया ऐं अनक़रीब असां इंफॉर्मेशन कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज़ कयूं पिया जंहिंमें पूरे पाकिस्तान जा जेके मशहूरु ऐं वॾा सहाफ़ी आहिनि उन्हनि खे घुराए करे उन्हनि खां सजेशन वठंदासूं त हिन मौजूदा दौर में तव्हां असांखे गाइड कयो त व्हाट शुड बी द रोल ऑफ इंफॉर्मेशन डिपार्टमेंट, ठीकु आहे, टुवर्ड्स मीडिया मैनेजमेंट, टुवर्ड्स वेलफेयर ऑफ दी जर्नलिस्ट, या तव्हांजो जेको इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया जो जेको दौर आहे उनखे कीअं कर्टेल कजे, कीअं मॉनिटर कजे, जीअं ख़बर ग़लति बि हली थिए त उहो जेकॾहिं वई न ख़बर ग़लति त पोइ उनजो नेगेटिव इम्पैक्ट घणो थो थिए, उनखे रोकजे कीअं, ॼाणी वाणी को ग़लति ख़बर हलाए थो त एक्ज़ैक्टली उहा कॉन्फ्रेंस करण असां वञूं पिया। पोइ उन्हनि जी जेका रिकमेंडेशन ईंदी उन जे बेस ते असां हिकिड़ी इंफॉर्मेशन पॉलिसी 2022 लॉन्च कंदासीं जंहिंमें इंफॉर्मेशन जो रोल वाज़े हूंदो, मीडिया हाउस जो रोल वाज़े हूंदो ऐं जेके जर्नलिस्ट आहिनि उन्हनि जो रोल वाज़े हूंदो, उन्हनि खे कीअं प्रोटेक्ट कजे, उन्हनि खे कीअं सिक्योर कजे, उन्हनि खे कहिड़े क़िस्म सां तशदुद खां बचाइजे, उन्हनि जी फाइनेंशियल असिस्टेंस कीअं ॾिजे ऐं हिन बिज़नेस खे कीअं ट्रांसपेरेंट कजे, इहे सभु शयूं उन में। इहो असांजो हिकिड़ो प्लान आहे जेको फ्यूचर कयूं पिया। ॿियो असां शुरू करे छॾियो आहे, फीचर त कोन्हे, शुरू करे छॾियो आहे त असां मीडिया जे दोस्तनि खे वठी कॾहिं कारूंझर था वठी वञूं, कॾहिं मिठी था वठी वञूं, उन्हनि खे पाण ॾेखारियूं था त लुक एट के गवर्नमेंट ऑफ सिंध कहिड़ा प्रोजेक्ट्स कया आहिनि, तव्हां पंहिंजी ज़बानी सीइंग इज़ बिलीविंग आहे न, तव्हां पाण ॾिसो ऐं पोइ पंहिंजे चैनल ते तव्हां पाण असांजा सफ़ीर थी करे ॿुधायो त व्हाट गवर्नमेंट ऑफ सिंध हैज़ डन। हीअ असां इनिशिएट करे छॾियो आहे, शुरू कयो आहे। पोइ ताज़ो असां हींअर कोई 20-25 दोस्त सहाफ़ियुनि खे वठी वियासीं थरपारकर में, जिते ब्लॉक 1 ब्लॉक 2 पावर प्रोजेक्ट हले पियो, उन्हनि खे ॾेखारियोसीं। इस्लामाबाद मां दोस्त घुरायासीं, हुननि जॾहिं पहिरियों दफ़ो ॾिठो हू चवनि पिया त असां त टीवियुनि ते ॿुधूं था त सिंध तबाह हो गया, ये नहीं है वो नहीं है, ये तो टोटली डिफरेंट चेंजिस है। एॾो ख़ुशि थिया उहो पंहिंजे पंहिंजे चैनल ते वञी करे इस्लामाबाद में उन्हनि ख़बरूं हलायूं जंहिंसां असांजो इमेज डेवलप थियो ऐं जेको असां जेको कयो आहे न उहो एक्चुअल कन्वे थियो टू द मासिस, टू द पीपल ऑफ नॉट ओनली द प्रोविंस ऑफ सिंध बट के पाकिस्तान लेवल ते, पूरी दुनिया जे लेवल ते। इहे असांजा फ्यूचर आहिनि, प्लान्स आहिनि ऐं उन सां गॾु असां डिपार्टमेंट वाइज़ बि जेके असांजा ऑफिसर्स आहिनि उहे बि मतिलबु पुराणे दौर ते अचनि पिया न, उन्हनि खे पंहिंजो लैपटॉप ऐं उन्हनि खे लेटेस्ट जेके टेक्निक्स आहिनि उन्हनि में असां उनखे ट्रेनिंग पिया ॾियारियूं जीअं उन्हनि खे ख़बर सुठी लिखण बि अचे ऐं इमीडिएट ख़बर जेका उहा TV चैनल खे बि मोकिलिजनि ऐं उन्हनि जी ट्रेनिंग ते असांजो फोकस आहे। रिफ्रेशर कोर्सिस पिया करायूं, ट्रेनिंग उन्हनि खे ॾियूं पिया, उन्हनि खे फैसिलिटेट करियूं पिया, छो त जेसिताईं तव्हां पंहिंजे ऑफिसर्स खे इक्विप न कंदव त तव्हांजी जेको परफॉर्मेंस आहे न उहा इम्प्रूव कोन थींदी। ॾाढी ज़बरदस्त कचहरी, छा पैगाम हूंदो असांजे सभिनी ॾिसण वारनि जे लाइ, स्पेशली मीडिया जे माण्हुनि जे लाइ? मुंहिंजो पैगाम सभिनी दोस्तनि ख़ासि तौर ते मीडिया वारनि लाइ इहो आहे त हिकिड़ो त महिनत करियो, पंहिंजे सीनियरनि जी रेस्पेक्ट कयो ऐं जेके तव्हां सां गॾु जूनियर आहिनि उन्हनि जी तव्हां उन्हनि जो कॉन्फिडेंस बिल्डअप कयो, उन्हनि खे एक्सेस ॾियो, हू तव्हां सां फ्री माहौल में कुझु सिखनि ऐं तव्हां उन्हनि खे सेखारियो।
छो त हीअ ट्रांसफ़र ऑफ एक्सपीरियंस आहे, ट्रांसफ़र ऑफ टेक्नोलॉजी आहे। तव्हां अॼु आयो सुभाणे न हूंदो त तव्हां जेकॾहिं उहो पंहिंजो एक्सपीरियंस हेठनि खे शेयर न कंदव त तव्हां टीम डेवलप न करे सघंदव, ऐं तव्हां टीम डेवलप न करे सघियो त पोइ तव्हां यू आर नो मोर सक्सेसफुल। त मुंहिंजो मैसेज अथव त तव्हां पंहिंजनि सां प्यारु करियो, मुहबत करियो, जिते हुजो ख़ुशि हुजो, ऐं पंहिंजी टीम्स खे उन्हनि जो कॉन्फिडेंस बिल्डअप करियो। पर महिरबानी अब्दुलरशीद सोलंकी साहब, तव्हांजी सो काइंड, ऐं हमेशह जॾहिं तव्हां सां मुलाक़ातूं रहियूं हमेशह इंफॉर्मेटिव रहियूं आहिनि। तव्हां जंहिं बि डिपार्टमेंट में हुजो ॾाढे सुठे तरीक़े सां, वॾी महिरबानी। थैंक यू जी दोस्तों, अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाइण ते पए थो, पर अॼोके प्रोग्राम जे लाइ जंहिं जंहिं सहकार कयो उन्हनि खे असां यादि कंदा हलंदासीं। जंहिं जंहिं सहकार कयो उन्हनि जा मिल्क फीड्स वारा, टपाल मेज़बान, टैंक, मिचल्स, शारजा कुकिंग ऑयल, सर्फ एक्सल, सरसब्स फातिमा फर्टिलाइज़र, वाइटल टी, प्योर कुकिंग ऑयल, हर्बियन समर रस, बेज पावर, मलका फूड्स, बहार अफ़ज़ा, रिवायत कुकिंग ऑयल, सुपर पावर, लेज़र साइट, SIUT, डायमंड सुप्रीम फोम, पिज़्ज़ा मैक्स ऐं एडोर, इहे सभु असांजा इश्तराक में शामिल हुआ। पंहिंजे मेज़बान सजाद स्वाग खे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां थींदी सुभाणे मुलाक़ात। दुआ जो टाइम आहे, दुआ जे लाइ टाइम न्यूज़ सां वेही तव्हांखे दुआ जे टाइम ते दुआ जे लाइ दरख़्वास्त कयूं था। सुभाणे थींदी मुलाक़ात। अल्लाह नगहबान।